दोस्तों ज़िले शिकारपुर जे शहर मदीजी जी तालका हॉस्पिटल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। हिते दवाउनि जी शदीद खोट आहे त ॿिए पासे स्टाफ जी पिणु शदीद खोट आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ MSS मुक़ररु कया विया आहिनि पर को बि ॿूटो हिन वक़्त ताईं ॿारे न सघिया आहिनि। अचो त असांजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे इलाही बख़्श भुट्टो हिकु सर्वे रिपोर्ट इस्पताल बाबति तयारु कई आहे। अचो त ॾिसूं त शहरी छा था चवनि। अस्पताल वञूं था, डॉक्टर आहिनि ई कोन, न डॉक्टराणियूं नर्स आहिनि ऐं कंपाउंडर वेठा आहिनि, जेके नवां आहिनि जेके सिकंदड़ उहे वेठा आहिनि। दवा वञूं त दवा चए त आहे ई कान, सभु पर्चियूं ॿाहिरि राति लिखनि हुन स्टोरनि ते। का शइ न एम्बुलेंस आहे न छा, हर को वञे थो मरीज़ मजबूरी में पंहिंजी प्राइवेट गाड़ी थो कराए वञे। इलाज नहीं होता है। क्या होता है इलाज? लाड़काना क्यों नहीं? इधर एक डॉक्टर है, सिर्फ अब्दुल्ला है, सहूलत नहीं है। का सहूलत नहीं है। असां राति जो कल्ह न टियों ॾियारे छोकिरी बीमार थी पई, उनखे सूर हो पेट में, खणी वियासीं। उते छा हुआ, हिकिड़ो को कंपाउंडर वारा अलाए केरु आहे, उन चयो त बाबा 2.5 किलो रान खां सवाइ ॿी का असां वटि दवा ई कान्हे का, न फुले जिला न का ॿी का जहिड़ी शइ आहे, न थेली आहे, न का। असांखे 2.5 किलो रान सुई हणायो त छोकिरीअ खे हणी ॾींदासीं, न त ॿी असां वटि का शइ न आहे। उहो राति जो असां 3 बजे असां वटि 2.5 किलो रान सुई न हणाईसीं, असां मोटी अचे घर रखीसीं। उहो सुबुह जो साजरी पोइ खणी नईंदे वियासीं। हे चवनि था त असां वटि को डॉक्टर ई कोन्हे को, न एमरजेंसीअ में दवाई आहे। हे कहिड़ो इंसाफ़ आहे? ये मदई अस्पताल वाले तो कोई भी सहूलत नहीं देते हैं। ये तो एम्बुलेंस की गाड़ी बात तो दूर है, एक दवाई सिर्फ टेबलेट भी नहीं देते हैं, वो भी लिख के देते हैं तो स्टोर से ले आओ। यहाँ पे तो कोई सहूलत नहीं है। सफ़ा हिते काई सहूलत न आहे मदे हॉस्पिटल में। हिते न डॉक्टर आहिनि ऐं तमामु ॾुखियाई आहे मदे हॉस्पिटल में। ऐं हिते एम्बुलेंस बि न आहे ऐं दवाऊं सही नथियूं ॾिनियूं वञनि। कुझु वक़्तु MS आयो ऐं कुझु चयईं पर करे कुझु न सघईं, कख वञी ॿीणो न कयईं। ऐं हिते ज़ाती तौर ते जेके बि मदे जो स्टाफ आहे, ज़ाती तौर ते पंहिंजे मुफ़ाद ऐं परस्त जेके स्टाफ आहे, उन्हनि जे वजह जे कुझु जेके स्टाफ ड्यूटी न करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे हॉस्पिटल में माना उन्हनि जी ड्यूटियूं आहिनि, कंहिंखे ख़बर ई न आहे उन्हनि जी ड्यूटियूं अलाए माना हॉस्पिटल जे बजाए ड्यूटियूं कंहिंजे बंगलनि ते था कनि कमु। तमामु ॾुखियाई आहे हिते। कोई बि माना डॉक्टर अचण लाइ तयारु न आहे। को सुठो डॉक्टर आयो, उनखे हिते बर्दाश्त न कयो ऐं उनखे हितां कढियो वियो।